नासिर लाड़काणी में बरसात सबब फनकारनि जा घर ढही पर पइजी विया आहिनि। रिलीफ कैंप कैंपी वई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे मुनव्वरिन। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे। ये निगाहें मस्त की मस्तियां, ये निगाहें डाठो दुख थे दूर गुजारा थे जियरे मारे थे उठो मदद कयो दे सजाए भाईरो वेहण जो न वक्त अज पंजे वतन मथा इम्तिहान सख्त जिन जा घर बुडी वया दर बदर जेकी थिया रोई से सडन पया। जी नादरीन, सिंध में जिते बरसात सबब आम मानू तमाम घणो मुतासर थियो आ, उते लाड़काणे जा फनकार भी इन बरसात में तमाम घणो मुतासर थिया आहिनि। लाड़काणो आर्ट काउंसिल पारां ही चांडका पुल ते रिलीफ कैंप लगाई वई आहे, जिते लाड़काणो आर्ट काउंसिल जा शायर, फनकार, अदाकार, अदीब ऐं उहिदेदार हिते मौजूद आहिनि। उन्हनि जी माली सहायता जे लाइ भरपूर कोशिशूं कयूं थी वञनि। इन हवाले सां अचो त हिते जेके मौजूद आहिनि शायर, फनकार, अदीब, उन्हनि खां पुछूं था त उहे इन बाबति छा था ॿुधाइनि। खाना थी वया दुश्मन मन हच पहुं परचे है खाना थी वया दुश्मन मन हच पहुं परचे डाठो दुख थे दूर गुजारा थे जियरे मारे थे। ही दर्द जा लम्हा आहिनि, दुख जा लम्हा आहिनि। सिंध सॼी सुरके पई, सिंध सॼी जेको आहे पाणीअ जे वर चढ़ी वई आहे, जेके असांजे ख़ुशियुनि जे मौक़नि ते असांखे ख़ुशि कंदा आहिनि। असांजे मुखनि ते मुर्कुनि जूं असांजे मुखनि ते मुर्कुनि जूं रेखाऊं आणींदा आहिनि। ऐं अॼु जॾहिं उन्हनि जा चेहरा उदास आहिनि त मां सम्झां थो असां सभिनी खे गॾिजी ऐं कंट्रीब्यूट करणु खपे। देश जाए भाईरो वेहण जो न वक्त अज पंजे वतन मथा इम्तिहान सख्त जिन जा घर बुडी वया दर बदर जेकी थिया रोई से सडन पया राहू से तकिन पया चो मदद कयो उथो मदद कयो। असां मिसकिन फनकार जो केर बि न आहे। मां त सम्झा थी असां निधण कयूं, असांजा धणी बि कोन्हनि के। इहे जेके सभु माण्हू असांखे ॿुधंदा आहिनि न, वाह वाह कंदा आहिनि, असां पंहिंजा ॾुख दर्द लिकाए उन्हनि जी ख़ुशियुनि में शरीक थींदा आहियूं। अॼु असांजे मथां वक़्तु आहे त को 10 रुपया 5 रुपया ॾियण लाइ तयारु कोन्हे को। हीअ तव्हां कैंप ॾिसो, कल्ह लाकू असां लॻाई आहे। लाड़काणे जी आवाम खे अपील करे 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 अलाह उन्हनि खे रहम दिलि में विझंदो ऐं उन्हनि फनकारनि जे तरफ़ां उन्हनि खे अहसासु थींदो। ऐं ही तकलीफ़ मां हिकिड़ी जी न आहे, अलाए केतिरा फनकार आहिनि, मिसकीन फनकार जिन जा बचड़ा रोडनि ते सुता पिया आहिनि, बग़ैर हंध जे, बग़ैर रिलीअ जे, बग़ैर पखे जे। खुदारा वस वारा जेके बि मुंहिंजो ही वीडियो ॾिसनि था त असां मिसकीन फनकारनि जी मदद कयो। असां जी इहा लाड़काणे वासियुनि खे अपील आहे त महिरबानी करे ही जेका कैंप लॻाई आहे इन में असांजी मदद कनि। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे। पर असीं फनकार हिते घणा मुतासिर आहियूं। आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे तरफ़ां रिलीफ कैंप आहे। खुदारा फनकारनि जी ऐं शाइरनि, अदीबनि जी, अदाकारनि जी सहायता मदद कई वञे। जेके बि हिते वस वारा दोस्त आहिनि अचो ऐं असांजी मदद कयो। जेके असांजो फनकार इफेक्टिस थिया आहिनि, जंहिंजो काफ़ी उन्हनि जा बचड़ा बीमार आहिनि, उन्हनि जूं औरतूं बीमार आहिनि, असांजा आर्टिस्ट सभु जेको आहे सो उन्हनि जा बेरोज़गार थी विया, उन्हनि जा घर किरी पिया आहिनि। असांजी रोटी क्लब जेका आहे उहा इंशाल्लाह संडे ते असांजो सुभाणे राशन अची वेंदो। असां 300 बैग्स, जंहिंमां 100 बैग्स हिननि खे ॾींदासीं फनकारनि खे, 200 बैग्स जेके आहिनि असां शहर जे मुख़्तलिफ़ जेके इन सैलाब मां मुतासिर थिया आहिनि असां उन्हनि खे ॾींदासीं। स्पेशली असांजा फनकार घणा मुस्तहक इन करे छो जो हिननि ॾींहंनि में हू ऑलरेडी इन्हनि सिचुएशन में हलंदा आहिनि, पर हाणे हिन फ्लड जी सिचुएशन में हू तमामु घणा परेशान आहिनि। जेको रहियो खयो हुननि जो जेको घर हुयो उहो बि हुननि जो टुटी वियो आहे। माण्हू किथे कैंपिन में वेठा आहिनि, किथे आर्ट जे इदारनि में वेठा आहिनि, सरकारी स्कूलनि में वेठा आहिनि। असांजा फनकार कक सड़े, पन सड़े, सड़े न साओ गाह यार जिन रिझायो अल्लाह तो न चे तिन खे ॾुखी घड़ीअ में उन्हनि जॻहुनि ते उन्हनि ग़रीबनि ऐं ॿोॾ मुतासिरीन बरसात वारनि जी सार लधी आहे, वरी असां आर्टिस्टनि जी बि सार लधी आहे। त मां
थोराए तो आहियां पंहिंजी धरती टीवी जो ऐं मां गुज़ारिश कंदुसि वस वारनि खे जेकॾहिं तव्हां हिन ॾुखे वक़्त में बि असांजो साथ न ॾींदव त पोइ कॾहिं ॾींदव तव्हां जेकॾहिं अॼु बि असां खां नज़रूं फेरींदव त पोइ असांजी सार संभाल केरु लहंदो अचो असांजी सिंध जेका आहे हिन में इलाही डैमेज थी आहे हिन में ॿोॾ ऐं मींहनि वारी सूरत हाल खां पोइ जेका असांजे मारू माण्हुनि जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे ऐं जेके बि सरहंदीअ वारा जेके बि वस वारा जेके बि बिज़नेसमैन आहिनि उन्हनि खे आउं इहा गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हिन ख़ैर जे कम में तव्हां पंहिंजो हिसो गंढियो ऐं जेतिरो थी सघे वधि खां वधि इमदाद ॾियो हिननि माण्हुनि खे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार जिते आम माण्हुनि जी माली सहायता करे थी उन्हनि जा घर जेके ढही पिया आहिनि उन्हनि जी सर्वे कई पई वञे त हिन लाड़काणे जे फनकारनि जे घरनि जो बि जेको ठाहिण जो बंदोबस्तु कयो वञे ऐं हिननि जी माली सहायता कई वञे। कैमरामैन मुश्ताक अहमद खोड़ो सां गॾु मुनवर हिंद, धरती न्यूज़, लाड़काणो। ये निगाहें मस्त की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे किसी दर्दमंद के